हैदराबाद में 8 मार्च ते रथियल औरत आज़ादी मार्च जे सिलसिले में कासिमाबाद जी नसीम नगर चौक ते कैंप काम करे मार्च जी जाॻरता जे लाइ नारा हणंदे औरतुनि जो तरानो ॻाए मशाल बरदार रैली कढी हुई। रैली नसीम नगर चौक खां निकिती जेका फराज़ विलास खां थींदी वापसि नसीम नगर चौक ते पहुती। नसीम नगर चौक ते औरतुनि ते तशद्दुद हरासमेंट ऐं ॿारनि सां जिंसी ॾाढनि जे वाक़िअनि ते मुश्तमिल पेंटिंग ऐं पोस्टर्स ते ॿधल स्ट्रीट नुमाइश पिणु लॻाई हुई। ॾिया ॿारे रोडनि ते गुलनि सां औरत आज़ादी मार्च लिखियो हो। मशाल बरदार रैली जी अॻवानी औरत अॻवाननि इरफाना मल्ला, अमर सिंधु, हुसैन मुसरत शाह, आलिया बख्शल, ज़किया एजाज, मारू लतीफ़ी, रेहाना चुनड़, रुखसाना प्रीत चुनड़ ऐं ॿियनि कई। रैलीअ में प्रोफेसर इमदाद चांडो, सीनियर सहाफ़ी इकबाल मल्ला, बख्शल थुल्लो, बदर सुमरो, जावेद सोज़ हलाई, महबूब ओबड़ो, महेश कुमार, डॉक्टर हरीश ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते औरत अॻवाननि जो चवणो त औरत आज़ादी मार्च सिर्फ़ु हिकु ॾींहं जो प्रोग्राम न आहे, इन करे औरतुनि जी ॾिहाड़े जे हवाले सां हिन क़िस्म जा प्रोग्राम थी रहिया आहिनि। हुन चयो त हैदराबाद में औरत आज़ादी मार्च में सिंध जी कुंड कुट छमाव वॾे अंग में औरतूं ऐं मर्द शरीक थींदा। मार्च शहबाज बिल्डिंग खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं थींदो, जंहिं दौरान औरतुनि जा तराना ऐं औरतुनि जे हक़नि में तयारु कयल नारा पिणु हया वेंदा। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं मार्च जलसे जी सूरत अख्तियार करे वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।